ॿियूं छोरियूं थी जेके वरी माना थोरियूं रिच बेबीज़ आहिनि रिच बेबीज़ सम्झो था बर्गर फैमिली तव्हां न सम्झंदव मां हुन फैमिली मां आहियां इन जे करे बर्गर फैमिली है न बर्गर फैमिली जो माना वरी अलॻि रोल हूंदो अथई उहे शादीअ में दाख़िल थींदी न घणी खिटखिट कंहिंसां न कंदी माना हुनजो हिकिड़ो लेवल अथई लेवल आहे स्टैंडर्ड थी हुननि जो कुचा उअं ई हूंदनी मां वांगुरु कारा पोइ बि लेवल थी बाबा लेवल आहे लेवल हा लेवल खे वठि लेवल सां ईअं हूंदो अथई चकर माना इहे इज़त सां अची माना कोने में वेहंदई हिकिड़ी कुंड में माना वेठियूं 4-5 इहे रिच बेबीज़ बर्गर फैमिली इहे वेही वयूं न हर शइ खे माना अधु अधु खाईंदई बुख कुतियारी हूंदनि पर स्टैंडर्ड काॾे वञी ऐं मेकअप लॻल आहे हेॾो घणो खाईंदा त लिपस्टिक ड्राई कननि ते हली वञे त पोइ हिननि जो वरी मेन रोल इहो माना थोरो थोरो खाईंदई अचे वठो न अदी बिह टेस्ट कयो न बिहनि हेतिरो बिह आहे मां जो भोसड़ो हिकिड़ो तोखे सॼो काकड़े में बिह था ॾियूं थोरो त खा न न न हे पोइ टटेला आई आहियां शादीअ में हे उहो थोरो हेतिरो टेस्ट कंदई या वधि में वधि को हिकु बिह खाधई त माना सलाम कयईं पाण खे वॾो माना मानी अधु खाईंदई सम्झी बोतल ॾींदे न कोल्ड ड्रिंक इहो वाइट वारी माना पीअंदी प्लीज़ गिव मी ब्लैक इन्हनि जो वरी माना उसूल ई पंहिंजो अथई हिकिड़ो माना राज़ी कंहिं शइ में न आहिनि इहे रिच बेबीज़ बि भाउ ठीकु हाणे महिमान आहे करिणो आहे गूं खाइणो आहे असांखे वठो था ब्लैक वटि ब्लैक पीअंदई न पोइ पहिरियां त उहा बोतल हीअं ॿिनि आङुनि सां खणंदी आङुर ऐं आङूठे सां माना असां एॾा ॼणो पलीत आहियूं भेण ते कजे हा उहे पलीतनि खां बोतल वरी साइड ते रखंदई पहिरियां ॾिसंदई बोतल खे वरी हेॾे होॾे ॾिसंदई त कोई ॾिसे नथो वरी टिशू घुराईंदई जो त मौजूदु आहिनि त ठीकु आहे जे न त असांखे चवंदई हे हलो टिशू खणी अचो टिशू खणी अॻिते वञे टिशू ॾेई आहे कुतीअ खे टिशू ॾींदो न पोइ चुधारी चपनि वारे पासे न उघंदई बोतल खे मां भला या चुपा आहिनि या बोतल खे पोइ तोखे ॾिनी आहे एॾो गिदड़ो आहियां मां कंपनीअ मां डायरेक्ट आई आहे थोरो धोई पोइ तव्हांखे ख़बर ई न आहे उहो गिदड़ा आहियो न तव्हां असां गिदड़ा न आहियूं पोइ इहे बर्गर फैमिली जा यार वॾा नखरा थी ख़तमु कसम सां इन्हनि खे घुराइजे ई न शादीअ में ऐं न इंजॉय कंदई मां को 4-5 छोकिरियूं डांस कंदई न सॾु कंदई न अचो नो 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 आई एम ओके ओके माने पासे खां दिलि एॾी चवंदसि त ईअं कांच मथे करे गोॾनि ते नचा ईअं पर हाणे केरु नचे साईं स्टैंडर्ड लेवल आहे न स्टैंडर्ड लेवल काॾे वञे पोइ इहे बर्गर फैमिली जी बि वॾी बढ़वत आहे कसम सां सहकाए छॾियो अथऊं